जी नाज़रीन असां वक्त मौजूद आहियूं नवंदरो खाने के अंदर लिंक रोड जेको ही रोड 20 ॻोठनि सां लॻे थो ही रोड 20 ॻोठनि सां लॻे थो पर ही रोड जेको आहे मुकमल तबाह ऐं खंडर थी चुको आहे इंतज़ामिया जे जेको कन ते जूं बि नथी जुड़े मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ही रोड जेको आहे त तक़रीबन 5-6 सालनि खां वठी जेको आहे इन ई सूरत हाल तबाही वारी सूरत हाल में आहे जेके जा ॻोठाणा आहिनि अहिड़े रोड सां गुज़रनि त उन्हनि जी दिलि तां छा गुज़रंदो हूंदो मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त ही हितां जा जेके ॻोठाणा आहिनि 20 खां वधीक उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वोटर आहिनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे पंहिंजा ई वोटर जेका आहिनि अहिड़ी हिन सूरत हाल सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हिन रोड सां जेके माण्हू गुज़री हितां शहर वञनि था त जेके शागिर्द हिन जा माण्हू जेके गाॾियुनि ते वञनि था त उन्हनि जो जेको टायर पंचर वारो मामलो आहे ऐं हादसा जेके आहिनि रोज़ मामूल बणियल आहिनि इन सिलसिले में असां हिते वधीक ॻोठाणनि सां ॻाल्हियूं कयूं था त उहो हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसनि की तव्हां सूरत हाल कीअं था ॾिसो साईं असांखे 9 साल आहे हिते हिन रोड ते हीअ असांजे गाॾियुनि जो शरीरो थी वियो आहे हेॾे ॾिसो सीट धार आहे असां भॼी भॼी थकाऊं काॾहें बि असांखे रोड ॾिठी मिलियो आहे सुबुह जा निकितलूं इहो आस्ते आस्ते वञी पुॼूं था 15 मिंट जी जाइ ते असांखे 2 कलाक लॻी था वञनि वञण तमामु घणी थिए साईं उहो दग ते मरी बि वञे थो साईं असांखे हिन वक़्तु का बि सहूलियत न आहे असां त वोट लॻी पंहिंजासीं बि माण्हू जेको असांखे रोड ठाहे ॾींदो असां हुनखे वोट ॾींदासीं हा जीअं मां असांखे 9 साल सहूलियत न मिली आहे जीअं मां असांखे कोई बि फ़ाइदो न थियो रोड खे असां ईअं महसूसु था कयूं जेको असां मरीज़ खणी था अचूं त रस्ते में असां पूरो थो थी वञे उहो झाका त रहियो पर असां स्पीड गाॾी वधाए नथा सघूं छड़ा पथर थी विया आहिनि टायर बि गाॾियुनि जा ख़तमु था थी वञनि ऐं साईं उहो ॿियो त कहिड़ी बि गाॾी अचे थी लोड वारी बि इहा ई हालत आहे हिन सां जेके शागिर्द स्कूल वञनि था उन्हनि खे टाइम में बि जेको आहे त टाइम ते कोन था पुॼाए सघूं टाइम ते असुलु नथा पुॼाए सघूं सुबुह जो असांखे घटि में घटि कलाकु लॻी थो वञे माना रोदरे तोड़े पुल पंधु आहे उहो 10 मिंटनि जो असांखे कलाकु हिन में पंध में लॻी इहे असांजी तक़रीबन 5-6 सालनि खां माना इहा ई अपील कंदासीं त असांखे रोड ठाराए ॾियनि ॿियो कुझु बि असांखे असां उन्हनि जो इहो थोरो मञी था जो रोड ठहंदो त असां अॻु में बि उन्हनि जा ई वोटर हुयासीं हाणे बि असां उन्हनि जा ई आहियूं पर असांजे रोड जी हालत इहा ई आहे कयूं था सरकार खां ॿियो कंहिंखो कंदासीं तव्हांखे रोड ठही मिलनि ठही मिलनि गाॾा आहे ज़मानो हर कोई सवारी बि किरे थो हिते पोइ ॾिसंदो पथर लॻा पिया आहिनि जॾहिं कोन खॾा आहिनि तव्हां डिलीवरी जो मसइलो त वरी तकलीफ़ हूंदी वॾी तकलीफ़ आहे पोइ बेहोश थियनि था माण्हू पोइ गाॾियुनि ते भॼनि था होॾे होॾे मालकी न आहे निंदण का हुकूमत पंहिंजो कमु करे वञे थी बसि हुते मोटाए वञनि था अच्छा तव्हां मोटर कंहिंजा आहियो वोटर ॿिए नज़ीर आहियूं मोटर हा निंदण को आहे ॾिसो केॾो फारम आहे कंहिं टाइम केॾो हूंदो हे सफ़ा रोड किदारंदा हाणे सफ़ा निंदण जे वांगुरु हलूं था ग़रीब आहियूं का शइ मालकी न आहे पुछा ई न आहे कंहिंजी को अचे ई नथो समाई नथो करे छा न आहे गाॾियूं पंचर में रोड भॻल आहे सॼो कमु ई थींदो जा न थींदो छा ॻाल्हि आहे भला पैसा वठी खाई अऊं जा नयूं ज़ीरो वठी ॾियारी टायर पंचर गाॾियूं तबाह थी वियूं सफ़ा झाका हेॾा खॾा अची विया आहिनि असां काॾे जो ग़रीब बाबा टायर ठारायूं जा पेट पंहिंजो महांगा पियो दौर थी विया घणा ॻोठ आहिनि हे वॾो ॻोठ आहे हलियो हुयो छाणी बुंबटो कुल्लो हेॾे आहे नी तक़रीबन लॻभॻि घणा 20-25 ॻोठ थी विया अञा घणा 20-25-30 घर आहिनि ॻोठ आहिनि हा एतिरा ॻोठ आहिनि पोइ बि पीपुल्स पार्टी कुझु न कयो कुझु न कयो आहे तव्हां वोटर कंहिंजा आहियो वोट असां बेनज़ीर कंदा आहियूं पीपी जा वोटर पोइ बि कुझु नथो कुझु नथो थिए छा कयूं भला न आहे नी मालिकी आहे त हर शइ मालिकी असां नी मालिकी न आहे त छा कजे दरपद लॻाए वठूं रोड ठाराइजो असांजे स्कूल बि ठाराइजो स्कूल जे शागिर्दनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणो त जेको आहे त असां जेको आहे स्कूल वञण में त जेको टाइम ते असां नथा पुॼूं ऐं जेको ॻोठाणनि जो इहो चवणो त जेको रोड तक़रीबन 5-6 सालनि खां वठी उखड़ी चुको आहे जेको पथर जेका हुन रोड मां उखड़ी चुका आहिनि जंहिंसां असां सख़्तु परेशान थियूं था ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हिन पासे जेके 20 खां वधीक रहंदड़ ॻोठाणा आहिनि उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा पंहिंजा वोटर आहिनि जेके हिन रोड जी सूरत हाल सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 10 साल वारी दौर हुकूमत में बि हिन रोड जी का मरम्मत न थी हीअ रोड जेको आहे त अॼु बि उहो ई उन ई साॻी हालत में आहे हिननि जेको आहे त घुर कई पीपुल्स पार्टी खां त जेको असांखे रोड जेको आहे जी मरम्मत कराइणी वञे न त असां जेको आहे त वोट बि उन पार्टीअ खे ॾींदासीं जंहिं असांजी जेको आहे त सार लधी जंहिं असांखे जेको आहे त असांखे वोटनि जी पंहिंजी क़ीमत ॾिनी आहे जी